छा अदा असांखे कोन वठी हलंदे? मुंहिंजी भेण आहे। अदा मुंहिंजी उमेद हुई त मां पंहिंजे भाउ खे पलउ ॾींदसि। अञा बि वक़्तु न आहे वियो। जे तूं चाहीं न त मां रातो राति तोखे वठी हलां मंसूर ख़ान जे पगड़ी ते। गुलपरी तो मुझसे बेइंतहा मोहब्बत कर दिया। तू मुझे फैसले के खिलाफ करे कौन? तूं वञी सौट खे चओ त जल्दी तयार थी त मां लाथो हितां निकिरी हलां। सौट खे चवां थो हथियार खणी वञे। हथियार कोन ॾींदासीं। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ऐं अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारी एपिसोड में आख़िर छा थींदो? छा काकर खे लिटायो वेंदो? जी न दोस्तो, अचण वारी एपिसोड में काकर ॾाढो ख़ुशि हूंदो आहे ऐं पंहिंजी भेण ऐं माउ सां ॻाल्हियूं कंदो आहे त मां वञा थो निकाह ते। हुनजी भेण चवंदी आहे मूंखे वतियूं हल ऐं तुंहिंजो पलू ॿधींदुसि। चवंदो न, हिननि खे त ख़तरो आहे, हुते मथां कुझु बि थी सघे थो, इन जे लाइ मायूं हुते न वठी वेंदा। ऐं हिननि खे चवंदा तव्हां हिते ख़ुशी कजो, मोटी ईंदासीं ऐं उतां असां सिर्फ़ु लाऊं लही अचूं। छो त हिननि खे पंहिंजो भउ आहे, जीअं असां हुननि जे घोट सां कयो असां सां बि ईअं थी सघे थो। ॿिए तरफ़ गुलपरी खे हुनजी भॼाई चवंदी त हल तोखे वठी हलां, आख़िरी टाइम बि आहे तो वटि, जे तो वटि सलाह तुंहिंजी फिरे थी त सिधो मंसूर ख़ान वटि तोखे हली पनाह वठी ॾियां। हुते कंहिंखे बि ताक़त न आहे जो कंहिंखे को हथु लाहे सघे। हू चवंदी न, मूं वाइदो ॾिनो आहे, पंहिंजे भाइरनि खे बचाइणो आहे, बसि मूं हा कई आहे त बसि हाणे हा निभाइणो पवंदो। ॿिए तरफ़ जेको आहे हिते वेठो हूंदो आहे सोडल पंहिंजे पीउ सां सॼियूं ॻाल्हियूं कंदो आहे, दुख वंडींदो आहे त मां केतिरी मौत कंदोसि ऐं कहिड़े हिसाब सां गुलपरी खां मञरायो आहे, हू कॾहिं बि मुंहिंजे फ़ैसिले खां फिरी न थी सघे। अहिड़े हिसाब सां दोस्तो ॿी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तयारी कंदा रहज़न वारा ऐं घोट खे हथियार न ॾींदा, बाक़ी ॿिया हथियार खणी हलंदा ऐं फायर बि न कंदा। रहज़न हुनखे सम्झाईंदो आहे ऐं हर हिकु माण्हू ते तव्हांखे नज़र रखणी आहे, मतां को ॿियो टियों वार करे वञे विच में। अहिड़े हिसाब सां पूरी तयारी सां वेंदा ही। शाहनवाज़ ख़ान बि इन्हनि सां गॾु हलंदो ऐं हू पंहिंजी जेको आहे न कारवाई कराईंदो। इहो असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब ऐं शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।